मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं औरतूं जुमे जी नमाज़ वांगुरु 2 रकातूं फ़र्ज़ पढ़नि या ज़ोर जी नमाज़ वांगुरु 4 रकातूं पढ़नि। औरतूं घर में जुमे जी नमाज़ वांगुरु 2 रकातूं फ़र्ज़ न पढ़ंदियूं। औरतूं घर में जीअं ॿियनि ॾींहंनि में ज़ोर जी नमाज़ वांगुरु 4 रकातूं पढ़ंदियूं आहिनि, इहे घर में औरतूं ज़ोर वांगुरु नमाज़ जेको आहे पंहिंजे घर में अदा कंदियूं जुमे जे ॾींहुं। बाक़ी जुमे जी जेके 2 फ़र्ज़ आहिनि न, उहे ख़ासि आहिनि ख़ुतबे सां। कंहिं बि मस्जिद में जुमो थिए थो त उते ख़ुतबो पढ़ियो वेंदो न, इहो ख़ुतबो पढ़णु इहे क़ाइमु मक़ाम 2 रकातुनि जेतिरी हैसियत रखे थो। बाक़ी कंहिं बि बंदे खां अगरि जुमो नमाज़ कंहिं उज़ुर जे करे निकिरी वई, काॾे इस्पताल में फातो, अहिड़ी तरह बाज़ार में फातो, जुमे नमाज़ टाइम न मिली सघियो, त अहिड़ी तरह हाणे जॾहिं मोटी ईंदो इहो जुमे वांगुरु नमाज़ बिल्कुलु न पढ़ंदो। इहो नमाज़ हाणे पढ़ंदो ज़ोर वांगुरु नमाज़ पढ़ंदो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? ज़ोर वांगुरु इहो नमाज़ पढ़ंदो। अहिड़ी तरह औरतूं बि घर में ज़ोर जी नमाज़ वांगुरु जुमे जे ॾींहुं नमाज़ पढ़ंदियूं।